बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स ही हिन वक्त जेके तव्हां स्क्रीन ते चंद वर्ड ॾिसी रहिया आहियो इहे असांजे नालनि में अमूमन इस्तेमालु थींदा आहिनि। कहिड़े तरीक़े सां थींदा, कीअं उन्हनि जी स्पेलिंग ठहंदी आहे, अॼु असां उहो सिखंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। जीअं पहिरें नंबर ते लफ़्ज़ असांजो अचे थो अल्लाह। हाणे अल्लाह जेको लफ़्ज़ आहे इहो ॿिनि तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं। यानी अल्लाह लफ़्ज़ या त पहिरियां अचे या अल्लाह लफ़्ज़ कंहिं नाले जे पुठियां अचे। जेकॾहिं अल्लाह लफ़्ज़ कंहिं बि नाले जे शुरू में अचे, पहिरियां अचे, त उन जी जेका स्पेलिंग ठाहींदा आहियूं असां उहा आहे ALLAH। यानी जेकॾहिं अल्लाह लफ़्ज़ कंहिं बि नाले जे पहिरियां अचे, जीअं अलहदाद। हाणे अल्लाह जेको लफ़्ज़ आहे हिते उहो पहिरियां आयो आहे, त इन जी जेका स्पेलिंग लिखंदासीं ALLAH। उन खां पोइ दाद उन जी स्पेलिंग DAD लिखंदासीं। यानी जेका अल्लाहदाद जी स्पेलिंग आहे ALLAHDAD। साॻे तरीक़े सां ॿियो नालो आहे अल्लाह ॾिनो। हाणे अल्लाह लफ़्ज़ हिते बि मुंड में आहे, त असां छा कंदासीं ALLAH उन खां पोइ DINO। यानी अल्लाह ॾिनो जी स्पेलिंग इहा थींदी। यानी जेकॾहिं अल्लाह लफ़्ज़ मुंड में अचे त असां उते ALLAH सां स्पेलिंग लिखंदासीं। पर जेकॾहिं अल्लाह लफ़्ज़ आख़िर में अचे यानी कंहिं बि लफ़्ज़ जे पुठियां अचे त पोइ उन जी स्पेलिंग असां लिखंदासीं ULLAH। जीअं अमानुल्लाह, त अमान जी जेका स्पेलिंग आहे उहा आहे AMAN ऐं जेका अल्लाह जी स्पेलिंग थींदी पोइ थींदी ULLAH। यानी अमानुल्लाह जी जॾहिं असां मुकमल स्पेलिंग लिखंदासीं त AMANULLAH लिखंदासीं। अहिड़े तरीक़े सां अहसानुल्लाह, त इते बि अहसान जी पंहिंजी स्पेलिंग थींदी जेका लिखंदा आया आहियूं, जीअं AHSAN। पर जेके अल्लाह जी जेका स्पेलिंग आहे पोइ ULLAH सां लिखंदासीं। यानी अहसानुल्लाह जी जेका स्पेलिंग थींदी उहा थींदी AHSANULLAH। यानी अल्लाह जेको लफ़्ज़ आहे पहिरियां जेकॾहिं इस्तेमालु थिए त उन जी स्पेलिंग चेंज आहे, पर जेकॾहिं आख़िर में लिखंदासीं त उन जी स्पेलिंग वरी चेंज थी वेंदी। उन खां पोइ ॿियो नालो आहे मुहम्मद। ऐं मुहम्मद जेकॾहिं मुंड में हुजे या आख़िर में हुजे, स्पेलिंग हिकिड़ी आहे हिन जी। जीअं MUHAMMAD। यानी इहा ई स्पेलिंग मुंड में बि इहा ई थींदी, आख़िर में आहे त बि इहा ई थींदी। के माण्हू MOH लिखंदा आहिनि, यानी यू जी जॻह ते। ॿई स्पेलिंगूं दुरुस्त आहिनि, ॿई स्पेलिंगूं हलनि थियूं, पर ज़्यादातर जेका स्पेलिंग हले थी उहा MU सां हले थी, ओ सां घटि आहे। हाणे जेकॾहिं मुंड में नालो अचे थो मोहम्मद अली, हाणे मोहम्मद मुंड में आहे त MUHAMMAD ऐं अली जी स्पेलिंग ALI यानी मोहम्मद अली। पर जेकॾहिं हुजे नूर मोहम्मद त बि साॻी स्पेलिंग NOOR MUHAMMAD नूर मोहम्मद। यानी मोहम्मद चाहे मुंड में अचे चाहे आख़िर में अचे, स्पेलिंग साॻी बीहंदी। उन खां पोइ नेक्स्ट नालो आहे असांजो अली। यानी अली लफ़्ज़ बि असांजे नालनि में इस्तेमालु थींदो आहे। अली जी स्पेलिंग बि साॻी आहे, यानी ALI। पोइ चाहे मुंड में हुजे चाहे आख़िर में हुजे। जीअं मुंड में अली मोहम्मद, त अली जी स्पेलिंग उहा ई थींदी ALI, मोहम्मद में MUHAMMAD यानी अली मोहम्मद। पर जेकॾहिं हुजे ग़ुलाम अली, यानी अली लफ़्ज़ आख़िर में आयो त बि असांजी उहा ई स्पेलिंग थींदी GHULAM उन खां पोइ ALI। यानी अली लफ़्ज़ बि मुंड में अचे चाहे आख़िर में अचे, उहा ई स्पेलिंग बीहंदी साॻी। उन खां पोइ नेक्स्ट लफ़्ज़ आहे असांजो हुसैन। हुसैन लफ़्ज़ जी बि स्पेलिंग साॻी आहे, यानी चाहे मुंड में इस्तेमालु कयूं चाहे आख़िर में इस्तेमालु कयूं, उहा ई स्पेलिंग साॻी बीहंदी। कहिड़ी HUSSAIN। जीअं अगरि हुसैन बख़्श आहे त HUSSAIN, हुसैन बख़्श BAKHSH। या जेकॾहिं आख़िर में अचे जीअं ग़ुलाम हुसैन, त ग़ुलाम जी GHULAM, हुसैन जी HUSSAIN लिखंदासीं। यानी हुसैन लफ़्ज़ बि साॻे तरीक़े सां लिखंदासीं, चाहे मुंड में हुजे चाहे आख़िर में हुजे। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ आहे हसन। हसन जी स्पेलिंग बि साॻी आहे HASSAN, चाहे मुंड में हुजे चाहे आख़िर में हुजे। जीअं हसन अली, त हसन जी जेका स्पेलिंग आहे HASSAN ऐं अली जी ALI यानी हसन अली। पर जेकॾहिं हुजे अली हसन, त अली हसन में बि साॻे तरीक़े सां हसन जी स्पेलिंग उहा ई बीहंदी, जीअं ALI, हसन में HASSAN साॻी स्पेलिंग आहे, चाहे मुंड में हुजे चाहे आख़िर में हुजे। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ आहे दीन। हाणे हिन दीन में बि ॿ तरीक़ा आहिनि।
यानी या त मुंड में इस्तेमालु कंदा या आख़िर में कंदा, पर उन्हनि ॿिन्ही जी स्पेलिंग वरी चेंज आहे। जीअं अलाह में स्पेलिंग चेंज हुई त हिन दीन में बि साॻे तरीक़े सां मुंड में अलॻि स्पेलिंग आहे ऐं लास्ट में स्पेलिंग अलॻि आहे। जीअं शुरू में जेकॾहिं असां स्पेलिंग लिखूं था दीन, त उते DIN लिखूं या DEEN लिखूं, ॻाल्हि साॻी आहे ऐं ॿई दुरुस्त आहिनि। जीअं दीन मुहम्मद, त दीन जी जेका स्पेलिंग आहे उते असां DIN लिखूं या DEEN लिखूं, सही आहे। ऐं मोहम्मद MUHAMMAD साॻी स्पेलिंग जेका पोइ ते असां पढ़ी आयासीं। यानी दीन जेकॾहिं मुंड में अचे त उते इहा ई स्पेलिंग थींदी DIN या DEEN। उनखां पोइ दीन अहमद साॻी तरीक़े सां DEEN लिखंदासीं भली, DEEN, उनखां पोइ AHMED यानी दीन अहमद। उनखां पोइ दीन लफ़्ज़ जेकॾहिं आख़िर में अचे त पोइ इन जी स्पेलिंग चेंज थी वेंदी, पोइ थींदी UDDIN। जीअं कमर दीन, त कमर जी पंहिंजी स्पेलिंग थींदी QAMAR। हाणे हिते जेको दीन लफ़्ज़ आहे त इते असां UDDIN लिखंदासीं, यानी इते DIN या DEEN असां न लिखंदासीं। यानी कमर जी जेका स्पेलिंग थींदी कमर दीन जी, उहा थींदी QAMAR UDDIN। साॻे तरीक़े सां सदर दीन, सदर जी पंहिंजी स्पेलिंग थींदी SADAR। उनखां पोइ दीन जे लाइ UDDIN लिखंदासीं। यानी दीन जेको लफ़्ज़ आहे उन जी मुंड में स्पेलिंग चेंज आहे ऐं आख़िर में उनजी स्पेलिंग वरी चेंज थिए थी। उनखां पोइ चंद असांजा नाला अहिड़ा हूंदा आहिनि जेके अब्दुल सां शुरू थींदा आहिनि, पर अब्दुल जी बि स्पेलिंग उहा ई आहे ABDUL। यानी मुंड में ई असां इस्तेमालु कंदो, हिन जो आख़िर में त इस्तेमालु थींदो कोन, पर मुंड में बि जेका हिन जी स्पेलिंग थींदी ABDUL। ऐं जेको पोइ ते नालो हूंदो हुनजी पंहिंजी स्पेलिंग जेके असां पोइ ते सम्झी आयासीं। जीअं हाणे अब्दुल शकूर, त अब्दुल जी जेका स्पेलिंग थींदी ABDUL। उनखां पोइ शकूर जी जेका स्पेलिंग आहे SHAKOR, जे पोइ ते असां उहे पढ़ी आयासीं। या जीअं ॾिसूं था अब्दुल रहीम, त अब्दुल रहीम जी जेका स्पेलिंग आहे ABDUL। उनखां पोइ रहीम जी जेका स्पेलिंग आहे RAHEM। यानी अब्दुल उहो ई साॻी स्पेलिंग जेका असां मथे पढ़ी आयासीं उहा ई आहे। साॻे तरीक़े सां पोइ अब्दुल रहीम हुजे, अब्दुल शकूर हुजे, अब्दुल गफ़ूर हुजे, अब्दुल रहमान हुजे, यानी अब्दुल जी स्पेलिंग इहा ई आहे। इहा चेंज असांखे न आहे करणी। उनखां पोइ लफ़्ज़ अचे थो असांजो ग़ुलाम। हाणे ग़ुलाम लफ़्ज़ बि ज़्यादातर असांजे मुंड में ई इस्तेमालु थींदो आहे, त इन जी स्पेलिंग बि साॻी आहे, बसि इहा ई जेका आहे GHULAM। जंहिं बि लफ़्ज़ में इस्तेमालु थियल हुजे इन जी स्पेलिंग इहा ई बीहंदी। जीअं ग़ुलाम अली, त असां लिखंदासीं GHULAM ऐं अली जे लाइ AL आहे। उनखां पोइ ग़ुलाम हुसैन, त ग़ुलाम जी स्पेलिंग इहा ई आहे GHULAM ऐं हुसैन जी साॻी स्पेलिंग आहे HUSSAIN। यानी ग़ुलाम लफ़्ज़ जी स्पेलिंग बि असां हिकु दफ़ो यादि करे छॾींदासीं त असांखे अॻिते परेशानी न थींदी। उनखां पोइ आख़िरी असांजो लफ़्ज़ अचे थो बख़्श। हाणे हिन बख़्श जी स्पेलिंग असुल जेका आहे उहा आहे BAKHSH, पर अॼुकल्ह जेका बख़्श जी स्पेलिंग लिखंदा आहिनि उहा आहे BUX। यानी इहा BUX वारी स्पेलिंग बि हलंदी आहे ज़्यादातर, पर असुल जेका हक़ीक़त में हिन जी स्पेलिंग आहे उहा आहे BAKHSH। पोइ चाहे बख़्श मुंड में हुजे चाहे आख़िर में हुजे। जीअं बख़्श अली, त असां लिखंदासीं BAKHSH ऐं अली AL आहे। या वरी आख़िर में जेकॾहिं हुजे जीअं हुसैन बख़्श, त HUSSAIN ऐं बख़्श BAKHSH। यानी बख़्श चाहे मुंड में हुजे चाहे आख़िर में हुजे इहा स्पेलिंग थींदी, पर इन जे लाइ BUX जो बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। इहो बि तव्हांखे थोरो ज़हन में हुजे। डियर स्टूडेंट्स, हीउ हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे हीउ क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कमेंट, लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।